जुंगशाई में रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। अरसाल जी अॼु बि जुंगशाई के मेन प्राइमरी सिंधी स्कूल में सिंधी सकाफ़त जो रंगारंग दिहाड़ो बड़े जोश और जज्बे से मल्हायो वियो। इन शानदार तकरीब जो एहतमाम स्कूल इंतजामिया पारां कयो वियो। तकरीब में स्कूल के ॿारनि रिवायती अजरक और सिंधी टोपी पाए पंहिंजे अबनि ॾाॾनि जी धरती और सकाफ़त से मुहब्बत जो वालारो ॾेखारियो। स्कूल के अहाते के सिंधी सकाफ़त के रंगन से सिंगारियो वियो, जिते ॿारनि इंडलठी प्रोग्राम में शानदार टेबलोज़, लोक गीत, तकरीरूं, बैत और सकाफ़ती धुनन ते रक़्स करे शिरकत कंदड़नि जो मन मोहे विधो। उन मौके ते सीनियर तालीमदान साईं लहमान खान जोखियो, करीमुल्ला जोखियो, जुमा खान जोखियो, मुनीर ब्रोही, हबीबुल्ला पलीचो, मुईज़ रऊफ़ ब्रोही और ॿियनि पंहिंजे ख़िताब में चयो त सिंध सदियुनि खां अमन, प्यार और भाईपे जो दर्स ॾींदी रही है। सिंधी सकाफ़त असांजी सुञाणप है, जंहिंखे ज़िंदा रखण और ईंदड़ नस्ल ताईं मुंतकिल करण असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी है। तकरीब में वॾे अंग में वालदेन, उस्तादनि, इलाके वासियुनि और शागिर्दनि शिरकत कई। शिरकत कंदड़नि जो चवणु हो त अहिड़ियूं सेहतमंद सकाफ़ती सरगर्मियूं न सिर्फ़ ॿारनि जी नफ़सियात ते मुसबत असर छॾींदियूं आहिनि, पर उन्हनि खे पंहिंजी माग, मिट्टी और सुञाणप सां वाबस्ता रखंदियूं आहिनि। आख़िर में एक शानदार रैली कढी सिंधी सकाफ़त ज़िंदाबाद, अजरक टोपी ज़िंदाबाद, सिंध सलामत रहंदी जा नारा हयां।